अस्सलाम वालेकुम। अच्छा कल्ह मां तव्हां ॾे हिन टाइप जा कुझु क्वेश्चन मोकिलिया जंहिंमें चारि जेको आहे सो तस्वीरूं हुयूं जंहिंमें हिकिड़ी मां हिते ठाही आहे। चयल हुयो त हिननि जो एरिया ऐं पैरामीटर फाइंड कयो। ठीकु आहे, हाणे चारि हुया, उन मुंहिंजो हिकिड़ो जेको आहे सो तव्हांखे हली मां सॉल्व करे ॾेखारियां थो। वन बाय वन सभु तव्हांखे सॉल्व करे ॾेखारींदुमि या एटलीस्ट 2 करे ॾेखारींदुमि। 2 वरी तव्हांखे जो काफ़ी स्टूडेंट सही कयो हुयो, कुझु स्टूडेंट्स ग़लति कयो आहे, कंहिं एरिया सही कढियो आहे, तक़रीबन एरिया सभिनी सही कढियो आहे, पैरामीटर में कुझु स्टूडेंट्स ग़लती कई आहे। अच्छा हाणे थींदो कीअं आहे ॾिसो, हिनखे सम्झो। चोकुंडो जेकॾहिं हूंदो आहे त असां उनजो त मिंट में असां एरिया कढी वठंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे जेको आहे सो इहो ईअं सम्झो त हे अजीब क़िस्म जो प्लाट आहे। हाणे इन जो एरिया कीअं निकिरंदो त असां छा कंदा आहियूं, इनखे 2 चोकुंडनि में विरहाईंदा आहियूं। छाजे करे, जो असांखे चोकुंडे जी एराज़ी कढणु ईंदी आहे। अच्छा, जंहिंखे चोकुंडे जी एराज़ी कढणु नथी अचे त पहिरियों तव्हां उनखे मिंट में सिखी वठो, या ईअं सम्झो हिकु दफ़ो हिनखे थोरो रिव्यू करे वठूं था पिया। ॾिसो मिसाल, अहिड़ो चोकुंडो प्लाट हूंदो आहे, घर हूंदो आहे, या कमिरो हूंदो आहे, कोई बि कमिरो हुजे न, उनजी जेको आहे सो माप कीअं ॻोल्हबी आहे। एराज़ी जो मतिलबु हूंदो आहे जेकॾहिं हे 4 दीवारूं आहिनि, इन जे हे जेको अंदरि वारो एरिया आहे, हे सॼो इनखे पाण एरिया चवंदा आहियूं, यानी हिननि 4 दीवारुनि जे अंदरि जेको हिसो आहे। ठीकु आहे, हाणे इहो कीअं फाइंड कबो आहे। हिकिड़ो पासो हूंदो आहे जेको डिघो, हुनखे चइबो आहे ड्रैग। मिसाल वठूं था, इहा 10 मीटर आहे। जेको हे वेकिरो पासो आहे या फुट वठूंसि था पिया, छो करे आमतौर ते जेके कमरा हूंदा आहिनि फुटनि में हूंदा आहिनि। ऐं जेको हे पासो आहे, जेको घटि जेको आहे ड्रैग वारो हूंदो आहे, इनखे पाण चवंदा आहियूं वेकर। ठीकु आहे, हे छा थी वई ड्रैग ऐं हे थी वई वेकर। मिसाल था वठूं, हे आहे 8 फुट। हाणे छा कबो आहे, ड्रैग खे वेकर सां ज़र्ब कबो आहे, सिंपल। ठीकु आहे, हे 10 ऐं हे 8, 10 ज़रबिया 8 घणो थी वेंदो, 80 फुट ज़रबिया फुट, फुट स्क्वायर थी वेंदो। इन जो मतिलबु आहे 80 फुट स्क्वायर जेको आहे सो हिन जो छा आहे, एरिया आहे या एराज़ी आहे। ठीकु आहे, हाणे चऊं था पिया त हिन में कीअं कयूं। हाणे हिन में असां छा कंदासीं, हिकिड़ी असां हितां इमेजिनरी लाइन कढंदासीं। ठीकु आहे, थोरी देरि जे लाइ। हाणे इन जी लाइन कढण सां छा थींदो, ईअं सम्झो त 2 चोकुंडा ठही वेंदा। हिकिड़ो ओ हे तव्हां ॾिसी सघो था पिया। मिसाल असां हिन जो नालो रखूं था ए, ॿियो वरी ठही वेंदो ओ हे, जंहिंजो असां नालो रखूं था बी। ठीकु आहे, हाणे ॾिसो 2 चोकुंडा ठही विया न। हाणे असांखे हिन जी एरिया कढणु बिल्कुलु सवली थी वेंदी। जेका हिन सॼे जी एरिया थींदी ऐं हिन सॼे जी एरिया हूंदी, उहा असां पाण में जोड़ कंदासीं। ठीकु थी वियो, हाणे बिल्कुलु आसानु थी वियो न। हाणे हे सॼो हुयो 4, हितां 7 सेंटीमीटर, हितां खां वेंदे हेसि ताईं। त हाणे हितां खां वठी हेसि ताईं हे घणो थींदो, उहो छो जो करे मुस्ततील आहे न, हे 3 सेंटीमीटर आहे, त हितां खां वठी हे बि घणो थी वेंदो, 3 सेंटीमीटर थी वेंदो, हितां खां हेसि ताईं। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हितां खां वठी हेसि ताईं घणो थींदो। जेकॾहिं टोटल 7 हुयो त 3 हे थी वियो मथों वारो, त हे घणो थी वेंदो, 4 सेंटीमीटर। असां उएं बि ॾिसी सघूं था पिया त हेॾो वारो हे पासो 4 आहे, त हे बि ऑब्वियसली 4 हूंदो। हाणे ॾिसो, हे 5 सेंटीमीटर आहे, त हितां खां जेका हे असां इमेजिनरी लाइन कढी आहे हेसि ताईं, यानी हितां खां हेसि ताईं, इहा घणी हूंदी, 5 सेंटीमीटर हूंदी। हाणे असां पहिरियों जेको ए आहे, चोकुंडो ए, उनजो असां एरिया कढंदासीं। कीअं निकिरंदो एरिया, तव्हांखे ख़बर आहे ड्रैग ज़रबिया वेकर हूंदी आहे। ॾिसो, हे ड्रैग आहे 10 सेंटीमीटर, ज़रबिया वेकर घणी आहे, 3 सेंटीमीटर। ज़रब कंदासीं, इहो सॉरी घणो थी वेंदो, 30 सेंटीमीटर स्क्वायर। ठीकु आहे, मीटर सेंटीमीटर खे ॾिसो अंग अंग सां ज़रब थींदो आहे। 10 ज़रबिया 3, 30। तव्हां इहो सिखी आया आहियो अलजिब्रा में। हाणे सेंटीमीटर खे सेंटीमीटर सां ज़रब कंदासीं, जीअं हूंदो आहे न एक्स खे एक्स सां ज़रब कंदा आहियूं। मिसाल हीअं हुजे हा, 10x ज़रबिया 3x। अलजिब्रा में तव्हां पढ़ी आयो, छा कयूं आहे, 10 ज़रबिया 3, 30 थी वञे, x ज़रबिया x घणो थी वञे, x स्क्वायर थी वञे, छो जो ज़रब में जेको पावर हूंदो आहे उहो जोड़ थी वेंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हीअं हुजे 10x स्क्वायर ज़रबिया, ज़रब हुजणु खपे, जोड़ न। मिसाल था वठूं 8x स्क्वायर, त हाणे 10 ऐं हे पाण में ज़रब थियनि, 8 ॾह 80 ऐं हे x पावर 4 थी वञे। ठीकु आहे, हाणे अचूं था पंहिंजे टॉपिक ते वापसि, त जेको एरिया ए जो एरिया आहे इहो घणो निकितो, 30 सेंटीमीटर स्क्वायर, 30 सेंटीमीटर स्क्वायर। हाणे जेको बी आहे, इन जो एरिया कढंदासीं, उहो बि छा थींदो आहे, ड्रैग ज़रबिया वेकर। जेकॾहिं फार्मूलो लिखणु चाहियो, लेंथ इंटू विड्थ। ठीकु आहे, W बि लिखंदा आहिनि, कॾहिं हिनखे B बि लिखंदा आहिनि, ब्रीथ मुंहिंजे ख्याल में हुनखे चइबो आहे, जंहिंजो मतिलबु इहो ईंदो आहे वेकर। ठीकु आहे, हाणे असां छा कंदासीं, लेंथ घणी आहे, हाणे हिन जी ॾिसंदासीं, हिन जी लेंथ ॾिसो 5 सेंटीमीटर आहे। ठीकु आहे, हे थी वेंदो 5 सेंटीमीटर इंटू वेकर घणी अथसि, 4 सेंटीमीटर। ठीकु आहे, हाणे ॾिसो, हे अंग अंग सां ज़रब थींदो, 5 चौक 20 ऐं सेंटीमीटर सेंटीमीटर सां ज़रब कंदासीं, सेंटीमीटर स्क्वायर। हाणे हिन जी एरिया अची वई 20 सेंटीमीटर स्क्वायर। हाणे ॾिसो 30 हे ऐं 20 हे, हाणे इन्हनि खे पाण में जोड़ कंदासीं, टोटल जेका हिन जी एरिया थींदी 50 सेंटीमीटर स्क्वायर थी वेंदी। ठीकु आहे, हाणे इहो एरिया हुयो, इहो तक़रीबन सभिनि सही कयो आहे। इन टाइप जो जॾहिं बि हुजे, तव्हां उनखे 2 एरियाज़ में विराए करे या 2 चोकुंडनि में विराए करे पोइ एरिया कढी करे जोड़ करे छॾंदो। हाणे अचूं था पिया पैरामीटर ते, यानी कि इहातो। इहाते जो मतिलबु हूंदो आहे ॿाहिरों ॿाहिरों टोटल फिरी ईंदो। चोकुंडो हूंदो जेकॾहिं हीअं, मिसाल जी हाणे हिन में वरितोसीं, हे 8 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, हे 8 सेंटीमीटर ऐं हे 3 सेंटीमीटर। इहातो छा हूंदो आहे, 4 पासा असां जोड़ कंदा आहियूं, यानी ॿाहिरों ॿाहिरों।
जीअं हिनखे चवंदो आहे हिनखे घणा फुट दीवार ईंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे 8 फुट, हे 3 फुट, हे 8, हे 3, 8 ऐं जेको आहे सो 3 घणा थी वेंदा 11, 11 ऐं 8 19, 19 ऐं 3 22, 8 वटि 16, 16 ऐं 6 22, बिल्कुलु सही आहे। इन जो मतिलबु आहे हे 22 सेंटीमीटर थींदी। या ईअं खणी चऊं जीअं बाग़ हूंदो आहे न, बाग़ जे ॿाहिरों जेकॾहिं असांखे लोह जी तार हणणी आहे त घणी वठी चऊं, चवंदासीं 8 मीटर, हे 3 मीटर, हे 8 मीटर, वरी हे 3, टोटल 22 मीटर ॿाहिरों तार ईंदी। या त जो मतिलबु हूंदो आहे ॿाहिरों फिरणु, जंहिंखे पाण पैरामीटर चवंदा आहियूं। हाणे हिते ॾिसो स्टूडेंट कहिड़ी ग़लती कई आहे त उहे हिन वारी लकीर खे बि काउंट कनि था। या त हूंदो आहे ॿाहिरों, मिसाल हे तव्हांजो प्लाट हुजे जीअं ठहियलु हुयो, मां हिनखे जेकॾहिं हथ सां ठाहियां, हाणे हिन टाइप जो प्लाट आहे। हाणे इनखे जेकॾहिं चऊं त ॿाहिरों हिनखे लोह जी तार हणणी आहे त तव्हां छा कंदो, ॾिसो हे 10 मीटर हिकिड़ी हीअ तार वठी ईंदो हिन पासे जे लाइ, 7 मीटर टोटल हिन पासे लाइ वठंदो। हाणे हिनखे असल में करिणो कीअं आहे, 10 हे पासो प्लस 7 यानी कि उहो हे सॼो पासो, वरी हे 5 यानी कि हे +5 कंदासीं, वरी हे 4, वरी +4 कंदासीं, वरी हे घणो थींदो ॾिसो। हाणे हे घणो थींदो इहो ॾिसो सम्झण जी ॻाल्हि आहे। असांखे ख़बर आहे त हे 5 आहे त हे बि 5 आहे। हाणे हितां खां वठी हेसि ताईं 5 थी वियो, हे टोटल आहे 10, हे टोटल घणो आहे 10, हे 5 हे थी वियो त बाक़ी हितां खां वठी हेसि ताईं बि घणो थींदो 5 ई थींदो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे ॾिसो हे 10 मीटर, हे टोटल 7 मीटर, ॾिसो हे 7 अची वियो, उनखां पोइ वरी हे 5, वरी हे 4, वरी हे 5 हे मिलाईंदासीं, हे +5, वरी आख़िर में 3, हे प्लस जा 3 थी वेंदो। हाणे टोटल असां काउंट कंदासीं त 10 ऐं 7 17, 17 ऐं 5 घणो थी वेंदो 22, 22 ऐं 4 26, 26 ऐं 5 31, 31 ऐं 3 34। थी सघे थो मूंखे काउंटिंग में ग़लती थी वई हुजे, वरी काउंट कयूं था, ॿाहिरों काउंट कयूं था, या जेके नंबर हिक जहिड़ा आहिनि उहे पाण में काउंट करे था वञूं। 5 ऐं 5 10 थी वेंदा, ठीकु आहे, 10 ऐं 10 20 थी वेंदा, 20 7 ऐं 3 घणो थी वेंदो 30 थी वेंदो, 30 ऐं हे 4 34, बिल्कुलु सही कढियो आहे, ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे हाणे हिन जो इहातो जेको आहे सो 34, हे वारो पासो काउंट न कंदासीं, अंदरि घर जे अंदरि या बाग़ जे अंदरि को दीवार हणंदो आहे छा, या जेको आहे सो वायर हणंदो छा, न उहा ॾिनल बि न आहे। जीअं मां चयुमि न, हे हुई इमेजिनरी लाइन, हे सिर्फ़ु असां पंहिंजी सहूलियत लाइ थोरी देरि जे लाइ इमेजिन कयोसीं त जीअं असां आसानी सां कैलकुलेट करे सघूं, हीअ दीवार आहे न। इहाते जो मतिलबु इहो हूंदो आहे ॿाहिरों चौकुंडो हूंदो, 4 पासा हूंदा त असां 4 पासा जी माप कंदा आहियूं। हाणे हिन में जीअं ॾिसी सघूं था 1 2 3 4 5 6 पासा आहिनि, त 6 पासनि जी असां माप कंदासीं। आई होप तव्हांखे हिन जो पैरामीटर कढण बि अची वेंदो। यानी हाणे जेको हे तव्हांखे गिवन हुयो, हिन जो एरिया घणो थींदो, एरिया थी वेंदो 50 सेंटीमीटर स्क्वायर, ऐं हिन जो पैरामीटर घणो थी वेंदो 34 सेंटीमीटर। हाणे हिते सेंटीमीटर स्क्वायर नथा चऊं, ॾिसो छाजे करे, जो जोड़ थिया आहिनि, जोड़ में तव्हांखे ख़बर आहे पावर जोड़ जेको आहे सो एड न थींदो आहे। मिसाल था वठूं x + x हूंदो त इहो घणो थी वेंदो 2x थी वेंदो। तव्हांखे सम्झायांव त हिननि जा जेके कोएफिशिएंट आहिनि इहे जोड़ थींदा आहिनि, ठीकु आहे, सिर्फ़ु अददी मुंडा जोड़ थींदा आहिनि। यानी बेस ऐं पावर सेम आहे, हिन जो बेस बि x आहे, हिन जो बेस बि x आहे, पावर ॿिन्हिनि जो हिकु आहे, सेम असां ओॾे रखंदासीं, सिर्फ़ु कोएफिशिएंट जोड़ थींदा, 2x थी वेंदो। सो हिते बि असां सभु इहे जोड़ कया आहिनि, इन करे हिन जो पावर जेको आहे सो पाण में कुझु न थींदो, सिंपल सेंटीमीटर रखंदासीं, इन फ़र्क़ु खे बि सम्झो। पर जेकॾहिं x + x जी जॻह ते x ज़रबिया x हुजे हा त हाणे छा थी वञे हा, जेको हिन जो पावर आहे हाणे जोड़ थी वञे। हाणे इन जो जवाबु अची आहे x²। हे त अलजेब्रा में ऑलरेडी सिखी आया आहियो, ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे सम्झ में अची हूंदो। हिकिड़ो ॿियो बि इन टाइप जो तव्हांखे मां करे ॾेखारियां थो। थैंक यू सो मच।